जी नाज़रीन, प्रोग्राम में खुश आमदीद। माया ज़ुल्फ़िकार गुरामाणी ऐं हींअर मूंखे सीनियर जर्नलिस्ट आहिनि अब्दुर्रज़ाक खटी साहब, उन्हनि जॉइन कयो आहे। असांखे इब्राहिम कुंबर साहब ऐं कुर्बान बलोच साहब बि जॉइन कंदा जल्दी। त असां पंहिंजे मौज़ू जी जेका शुरूआत आहे अब्दुर्रज़ाक खटी साहब सां उहा डिस्कस कयूं था। रज़ाक साहब, ही तव्हां सूरत हाल जेका आहे, ज़ाहिर आहे त हींअर हर जॻह ते कंफ्यूज़ सूरत हाल तौरु इहो मौज़ू ज़ेर बहस आहे त तहरीक इंसाफ़ मज़ामत थी चाहे या ॻाल्हियूं थी चाहे, ऐं साथ में सुहेल आफरीदी हींअर इहो बि ऐलान कयो आहे त 9 जनवरी ते उहे सिंध वञनि पिया। त मज़ामत वारो फार्मूलो खणी वञनि पिया, या जीअं बिलावल भुट्टो साहब बि चयो आहे त अल्टीमेटली तव्हांखे मुफ़ाहमत ते ई अचिणो आहे। त इहे ॿ वर्जन जेके आहिनि तहरीक इंसाफ़ जे अंदरि त मौजूदु आहिनि। महिरबानी ज़ुल्फ़कार साहब। असल में पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे उन में असांखे अयूब खान जो अहिड़ो दौरु नज़र अचे थो, पर उन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो त ईस्ट पाकिस्तान ऐं वेस्ट पाकिस्तान हुया। अयूब जे दौर में ई अ, बांग्लादेश जेको हाणे मौजूदु आहे, यानी ज़ाहिर आहे उनजी आबादी वधीक हुई ऐं उनजे नतीजे में उन्हनि जो मिज़ाज अलॻि हुयो। त पोइ वन यूनिट जो निज़ाम मढ़ियो वियो ऐं हिते जेके चार सूबा हुया उन्हनि जी खे हिकु ई यूनिट कयो वियो ऐं हू ॿियो यूनिट हुयो त ॿ सूबा हुया। हाणे उन वक़्तु बि असां ॾिसूं था त अयूब दौर में जेका सूरत हाल हुई उन में वॾी मारामारी थी आहे, माण्हू घणा मुआ आहिनि। पर उहो आमृत जे ख़िलाफ़ जदोजहद हुई, पर उहो हिकिड़ी अहिड़ी इन क़िस्म जी आमृत हुई जंहिंमें बेसिक डेमोक्रेट्स ऐं उन्हनि जे मार्फत इन्हनि क़ौमी असेंबली चूंडी पोइ, यानी इन हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो ख़्यालु हुयो अयूब खान जो। त उनजी ख़्वाहिश इहा हुई त को ॿाराड़ियुनि खे इन स्ट्रेंथन कजे, उतां जे माण्हुनि खे ताक़तवर बणाइजे, त जीअं उन्हनि में सियासी शऊर पैदा थिए उहो पंहिंजो रोल मरकज़ी धारा में प्ले कनि। उहा उनजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई ऐं उनजे पोयां उनजो नज़रियो इहो हो त जेके शहर आहिनि उहे पॉलिटिक्स में तमामु वॾो रोल प्ले कनि था ऐं ॿाराड़ियुनि जो जेको रोल आहे उहो को बि न हूंदो आहे, छाकाणि त उते वॾेरो वेठो आहे, चौधरी वेठो आहे। उहो समूरनि जेका आबादी आहे पंहिंजी ज़मीन जी जागीर जी मार्फत उते वोट जो इस्तेमालु पंहिंजे हक़ में करे थो ऐं उहो मरकज़ी सतह ते जंहिंसां बि गॾु हुजे उनजो हिसो थिए थो। हुननि माण्हुनि जी जेके ॿाराड़ी में वेठा आहिनि उनजो को उन में हिसो पती कोन्हे। पर उन वक़्तु ज़ाहिर आहे त वन मैन वन वोट कोन हुयो, पर उहो असल में उनजी ताक़त ज़रूरु हुयो। हाणे उनमें बांग्लादेश वारो जेको बाद में इहो जेको एपिसोड थियो ऐं मुल्क अलॻि थियो, उन दौर में ही जेको पाण वारो बेल्ट हो उते वॾी रेजिस्टेंस मौजूदु हुई। पर वक़्त सां गॾोगॾु जॾहिं असीं ॾिसूं था त अयूब खान खे इक़्तदार त हटणो पियो, याया खान आयो, कुझु सुधारा थिया, इलेक्शन थिया ऐं उनखां पोइ इलेक्शन जा नतीजा न मञण जी सूरत में पाकिस्तान ॿ थी वियो ऐं हिकिड़ी वॾी खून रेज़ी जे नतीजे में जेको आहे सो इहो सॼो सभु कुझु मुमकिन थियो। भुट्टो साहब जी हुकूमत आई। ज़ाहिर आहे भुट्टो साहब खे हिकिड़ी ॻाल्हि माण्हू इहा ॻाल्हि कनि था त भुट्टो साहब अयूब जी नर्सरी जी पैदावार हो। पर उनमें उनजो जेको ॿियो पॉज़िटिव पहलू जेको सोचण जी ज़रूरत आहे उहो इहा आहे त भुट्टो साहब इन सॼे अरसे में तक़रीबन कोई 9-10 सालनि में मुल्क जी मुख़्तलिफ़ वज़ारतनि जे अंदरि उन पंहिंजो रोल प्ले कयो। यानी वज़ारत मवासिलात, सनत या इन क़िस्म जूं ॿियूं जेके वज़ारतूं हुयूं, 8 वज़ारतूं मुंहिंजे ख़्याल में आहिनि जंहिंमें हुन पंहिंजो कमु कयो ऐं उनजे नतीजे में सिकंदर हुन मिर्ज़ा जे हिन ज़माने। सॼे अरसे में पंहिंजो हिकिड़ो कमु सिखियो। ठीकु आहे न? छाकाणि त गवर्नेंस जेका आहे या पावर हलाइण उहो हिकिड़ो वॾो फन आहे ऐं उहो ख़ासि करे उन दौर में जॾहिं ब्रिटिश सरकार जी ब्यूरोक्रेसी जेका हुई उहो पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ठहिण जे नतीजे में जेका हिन पासे आई उहा उनजी घणी वफ़ादार हुई। उनखे हलाइण उहो उन सूरत में ई मुमकिन हो त हिकु माण्हू न रुगो घणो पढ़ियो लिखियो हुजे, पर उन सां गॾोगॾु उन वटि हिकिड़ो स्किल हुजे गवर्नमेंट खे हलाइण जो। भुट्टो साहब प्राइम मिनिस्टर थियो त ज़ाहिर आहे त इहो भुट्टो जो ई पाकिस्तान अॼु बि कंसीडर थिए थो। त उनखां पोइ हुन जेके बि इदारा ठाहिया, जेका बि सूरत हाल पैदा थी, पर उनजा पॉज़िटिव पहलू घणा हुया। उहो असल में हिकिड़ो इनकलाब हो, छाकाणि त उहो इनकलाब इन सेंस में थियो त आबादी घणी मशरक़ी पाकिस्तान में हुई, यानी ओभर पाकिस्तान में। पर उनखां पोइ
असां ज़ियाउल हक़ जो दौरु ॾिसूं था। हाणे उन में सिंध में तमामु वॾी घणी रेज़िस्टेंस हुई, छाकाणि त हिकिड़ी वॾी तारीख़ी अरसे खां पोइ जॾहिं बरे सगीर टुटो ऐं विराङो थियो, सिंधी पहिरीं शायदि न पर डेफिनेटली हालिया तारीख़ जी जेका ताज़ी तारीख़ हुई उन जी पहिरीं इहा नेशन हुई जंहिं वटि पंहिंजो प्राइम मिनिस्टर हो, ऐं बकुल भुट्टो साहिब जे त हू जेको आहे सो कींज सारी पंहिंजो जेको नगर पार्कर खां वेंदे कश्मीर ताईं पहिरियों सिंधी सरबराह आहे हिन सॼे ख़िते जो। ऐं भुट्टो साहब खे जंहिं बेदर्दी सां ऐं जंहिं गैर कानूनी गैर आइनी तरीक़े सां फाई ॾिनी वई, त उन में सिंध जो जेको रिएक्शन हो उहो बिल्कुलु सभिनि जे साम्हूं हुयो। हाणे हिन सॼी सूरत हाल जे अंदरि उहो जेको रिएक्शन हो जंहिं ज़ियाउल खे इन ॻाल्हि ते मजबूर कयो, ऐं हुन मोहम्मद ख़ान जुड़े जी सूरत में हिकिड़ो प्राइम मिनिस्टर आंदो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में रहे त जेके बि आमरियतूं अचनि थियूं उन्हनि खे 2-3 सालनि खां पोइ हिकिड़ी पॉलिटिकल फोर्सिस जी ज़रूरत पवे थी जेका उन जी हम आवाज़ हुजे। सो अयूब ख़ान बि ईअं कयो ऐं ज़ियाउल बि ईअं कयो। हाणे उनमें मोहम्मद ख़ान जुणे जो ज़ाहिर आहे वज़ीर आज़म त थी वियो, पर उन बि कोशिशि कई त कुझु वक़्त खां पोइ पंहिंजूं जेका प्राइम मिनिस्टरशिप जा जेको आइन अख़्तियार उहो ॾेखारण जी कोशिशि कई। हाणे पाण वरी अचूं था त ज़ियाउल हक़ जो जेको जहाज़ तबाह थियो उनमें न तूं शायदि जेसि ताईं हयाती हुजे हा तेसि ताईं पावर जी जान न छॾे हा। इन क़िस्म जा हादसा ई हुया जंहिंजे करे उनजी मां हिन क़ौम जी जान छुटी। पोइ बीबी जी हुकूमत, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत, उनखां पोइ वरी बीबी, वरी नवाज़ शरीफ़। हाणे इहे उहे दौर आहिनि जंहिंमें इस्टेब्लिशमेंट हिननि खे हिक ॿिए जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयो। पोइ मुशरफ अची वियो। मुशरफ जे दौर में बि असांखे को एॾी वॾी अवामी मज़ाहिमत नज़र नथी अचे। हाणे उनमें तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तारीख़ी तौर ते यादि रखणु घुरिजे त अयूब ख़ान जी जॾहिं हुकूमत आई त उन वक़्त जे सियासतदाननि जेको पंहिंजे अमलनि सां सॼो इंतिहाई बेकार क़िस्म जो जेको किरदारु अदा कयो, त मोहम्मद अली जना जी भेण फातिमा जना जेका हुई, जंहिंखे मादरे मिलत चयो वञे थो, उन बि अयूब ख़ान जी मार्शला खे वेलकम कयो, ऐं मुशरफ जे मार्शला खे मोहतरमा बेनज़ीर वेलकम कयो। त उन हर वक़्त में अहिड़ियूं हालतूं पैदा थियनि थियूं जो जॾहिं उहे हुकूमतूं ख़तमु थियनि थियूं, आमिर अचनि था, त सियासी दुरियूं जेके आहिनि चङियूं ख़ासियूं ॾिसणियूं वासिड़ियूं उहे बि आमिरियत खे वेलकम कनि थियूं। मुशरफ जो दौर को वॾे उनमें मज़ाहिमत असांखे नज़र कोन आई। मुशरफ खां पोइ बाक़ी ही जेके टे दौर आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे हिन सॼे दौर में इमरान ख़ान जा, ताहिरुल क़ादरी जा जेके धरणा हुया उहे इस्टेब्लिशमेंट स्पॉन्सर्ड हुया, ठीकु आहे। ऐं उहे असीं ॾिसूं था त इस्टेब्लिशमेंट स्पॉन्सर्ड जेके बि धरणा या एहतजाज थियनि था, त उनजे नतीजे में उनजा के न के आउटकम निकिरे थो, नतीजा अचनि था। ज़ाहिर आहे हुकूमतूं परेशान थियनि थियूं। राहिल शरीफ़ जे दौर में नवाज़ शरीफ़ खे ब्लैकमेल करण जे लाइ इहो सभु कुझु कयो वियो, ऐं पोइ इहे सुप्रीम कोर्ट खे बि इस्तेमालु कयो वियो। पानामा केस में मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु कई वई। हाणे 8 फरवरी 2024 वारा वाहिद अहिड़ा पाकिस्तान जी तारीख़ जा इलेक्शन हुया जंहिंमें पहिरियों भेरो माण्हुनि जेको आहे उहो यानी उनखे इहो वोट जो इनकलाब थी सघिजे थो त तव्हां सुप्रीम कोर्ट जे मार्फत हिकिड़ी सॼी पॉलिटिकल पार्टी खे इंतिहाई टेक्निकल तरीक़े सां मैदान मां आउट कयो, उनजी हैसियत ख़तमु कई, उनजो इलेक्शन सैंपल आहे उहो खसियो वियो, ऐं उनजे उम्मीदवारनि खे, हिमायत याफ़्ता उम्मीदवारनि खे जेके बचिया, ॿिया सभु के जेल में, के रूपोश, किन खे इलेक्शन कॉन्टेस्ट मुहिम हलाइण जी बि इजाज़त कोन हुई, पर उनजे बावजूद बि जेके बि उम्मीदवार बचिया, माण्हुनि घरनि मां निकिरी इन सूरत में जंहिं ॾींहुं इंटरनेट बि बंदि हुजे, सभु रस्ता बंदि हुजनि, ऐं माण्हुनि वोट कयो। ऐं इहा मञियल ॻाल्हि आहे त पीटीआई तमामु घणा वोट खया ऐं उहा कामयाबु थी। इहो हिकिड़ो इनकलाब हो। उनखां पोइ जेका सूरत हाल असांखे ॾिसण में अचे थी त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट इंतिहाई कामयाबी सां तहरीक इंसाफ़ जे माण्हुनि खे एंगेज कयो, उनखे टोड़ियो, पार्टी विराई पई आहे, इमरान ख़ान जेल में आहे। हाणे
तहरीक इंसाफ़ जो बुनियादी तौर ते जेको ढांचो आहे तंज़ीम जो, उहो असल में सॼो इमरान ख़ान जी शख़्सियत जे चौगर्द घुमे थो। यानी हिन वक़्त बि तहरीक इंसाफ़ मुकमल तौर ते डिस्टर्ब हुजण जे बावजूदु, उनजी लीडरशिप विरायल हुजण जे बावजूदु, पर उनजो वोटर इंटेक्ट आहे, छाकाणि त हिकिड़ो इहो कल्ट हिनखे पाण चई सघूं था त हिकिड़ो आशिकनि जो जथो आहे, जेको सियासी आशिकनि जो जथो आहे जेको गॾु आहे। हाणे इन सॼी सूरत हाल में मज़ाहिमत जो जेके बि 3-4 वाक़िया थिया आहिनि माज़ी में, उनखे इस्टेब्लिशमेंट कामयाबी सां ख़तमु करण में ख़तमु कयो आहे। 26 नवंबर वारो तव्हांजे साम्हूं आहे, या पंहिंजो जेको मई वारो इंसिडेंट हो, उन में पहिरियों दफ़ो असीं ॾिसूं था त हमीद गुल खे, सॉरी, फैज़ हमीद खे इन करे सज़ा अची वई। न त पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि ईअं कोन थियो त को ISI चीफ खे या आर्मी चीफ खे कटड़े में आंदो वियो हुजे, सो बि फ़ौज पारां। त हाणे उन में तव्हांखे हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि इहा त उनखे, फैज़ हमीद खे बि जेका सज़ा मिली, असल में उहो इश्क इमरान हो। सची ॻाल्हि इहा इते रज़ाक आहे। साहब इहो छो जो इब्राहिम कुंबर साहब बि अची विया आहिनि, कुर्बान बलोच साहब बि अची विया आहिनि, त उन्हनि खे बि वेलकम कयूं था। ऐं इन ॻाल्हि खे इब्राहिम कुंबर साहब ॾांहुं बि तव्हांजी इजाज़त सां खणी वञा थो त जेकॾहिं हाणे सुहेल आफ़रीदी वञनि था ऐं सिंध वञनि था, लाहौर में बि विया, त उहा मज़ामत जो पैगाम आहे या उहो मुफ़ाहमत जो पैगाम? बुनियादी तौर ते तव्हां जेकॾहिं हिनखे अधु सेकंड जे अंदरि या इनखे कंक्लूड कयो त हीउ मैसेज तव्हांखे लाहौर में कीअं मिलियो ऐं सिंध में कीअं मिलियो, त मां इब्राहिम कुंबर साहब ॾांहुं इहा ॻाल्हि खणी वञा थी। असल में मूं तव्हांजे सवाल ॾांहुं आयुसि पे, मूं सिर्फ़ु जी जेके आहिनि नाज़रीन, उन्हनि खे जी तारीख़ी पहलू जे हवाले सां ॿुधाइण जी कोशिशि बि कई। जी जी सो ॿुधायो। हाणे मज़ाहिमत जी जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जी जेके वॾियूं सियासी धुरियूं आहिनि, यानी मुस्लिम लीग नून पंजाब जी वॾी सियासी धुर आहे, सिंध में पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, पावर उन वटि आहे, ॿिन्ही धुरियुनि वटि सूबनि जो पावर आहे ऐं एब्सोल्यूट पावर आहे। त हाणे उन्हनि खे इजाज़त कोन मिलंदी मज़ाहिमत जी, ऐं जेका सूरत हाल नज़र अचे पई, सो ही कोशिशि इन करे कनि पिया, पर हाणे उन्हनि खे हिकिड़ो फेवर ज़रूरु हासिलु आहे त 2-3 ॾींहंनि खां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई हूंदी त हाणे जेके प्रो इस्टेब्लिशमेंट जेके एंकर आहिनि या यूट्यूबर आहिनि, उन्हनि हाणे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं आहिनि त इकोनॉमी बहितर कोन्हे, माशी सूरत हाल ख़राबु आहे, माण्हुनि खे डिलीवर कुझु कोन पियो थिए, त मुमकिन आहे त या त माशी टीम तब्दील थिए या पूरो निज़ाम तब्दील थिए। सो असल में ही उहो सॼो प्लान आहे जंहिं ते घणे वक़्त खां कमु थियो पिए, घणियूं शयूं उन्हनि करे वरितियूं आहिनि। हाणे ईंदड़ ॾींहंनि में हू इन तरफ़ वेंदा बि सही। इहा उमेद कई पई वई त को शायदि शहबाज शरीफ़ पंहिंजो टेन्योर पूरो करे, पर पाकिस्तान जे वज़ीर आज़मनि जी नसीब में इहा ॻाल्हि लिखियल ई कोन्हे त हिन मुल्क में को वज़ीर आज़म पंहिंजो टेन्योर पूरो करे। सो बेज़ारी जल्दी वधी थी वञे, पालीन बि पाण था, परवरिश बि पाण था कनि, वॾो पाण था कनि, ऐं पोइ उनखे हू छा था कनि त बाबा हाणे जेको आहे सो मामिलो ठीकु जी कोन्हे, जी वरी ॿियो को तजुर्बो कयूं था। सो इहो माशी मामिलो थींदो ऐं उनजी सची ॻाल्हि इहा आहे त जेतिरी हिमायत इस्टेब्लिशमेंट जी हिननि खे मिली आहे ऐं पब्लिक जे लाइ कुझु कनि हा त घणो फ़ाइदो थी सघियो पियो, पर हाणे ज़ाहिर आहे IMF जे हुन ते तव्हां कुल्हे ते बीठा आहियो त पंहिंजी मर्ज़ी जा सियासी फ़ैसिला नथा करे सघो। अच्छा कुर्बान साहब, जेकॾहिं इहो सवाल तव्हां इनखे रिस्पॉन्ड कयो जेसि ताईं इब्राहिम साहब जो आवाज़ जेको आहे असां ताईं पहुचे, तव्हां कीअं पिया ॾिसो? गुरबान साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। रज़ाक साहब खे ॿुधो, तव्हांजो सवाल अहम आहे। मां सम्झा थो त हाणे PTI खे मौजूदा हालतुनि में कंहिं वॾी मज़ाहमत जी ज़रूरत नाहे। हुकूमती वज़ीर आज़म जो जेको सियासी मामलनि बाबति जेको अहम अॻवान आहे नून लीग जो, उहो इतराफ़ करे थो त मामला नथा हलनि। सदर पाकिस्तान ताज़ो इहो इतराफ़ कयो आहे त मामला नथा हलनि, तंहिं करे ॻाल्हियुनि वारो रस्तो, मफ़ाहमत वारो रस्तो अख़्तियार करणो पवंदो। मां सम्झां थो त राना सनाउल्लाह जेको न सिर्फ़ु इतराफ़ कयो, हुन PTI जो इहो शर्त तस्लीम कयो त ॻाल्हियुनि जे हवाले सां इस्टेब्लिशमेंट सां PTI ॻाल्हियूं कंदी।
जॾहिं हू ॻाल्हि करे थो त सदर पाकिस्तान, अॻूणो वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़, मौजूदा वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़, इमरान ख़ान ऐं पंजो माण्हू वेही ॻाल्हियूं कनि त ॻाल्हियूं कामयाब थींदियूं। इट मीन्स हाणे ॻाल्हियूं बिटवीन थींदियूं इस्टेब्लिशमेंट ऐं सियासी क़यादत। ऐं इहा ॻाल्हि नून लीग खे काफ़ी देरि खां पोइ सम्झ में आई आहे ऐं उन खां पोइ नून लीग जेको इतराफ़ कयो आहे इहो उन खां पोइ पीटीआई खे कंहिं वॾी मज़ामत जी सिर्फ़ु इहो काफ़ी आहे सुहेल अफरीदी लाहौर में 3 ॾींहं घुमे ऐं भले भले थी वञे ऐं सौम्यूं रुकावटुनि जे बावजूदि ॻाल्हि सुहेल अफरीदी जी हले ऐं उहो मुल्क जे समूरनि जेके बि लाहौर में मौजूदु सीनियर एंकर सां कलाकनि जा कलाक वेही उन जे सवालनि जा जवाब एतमाद सां ॾे हिकु नौजवान ऐं वज़ीर आला थिए। ऐं उन में असांजा जेके मूं पुराणा जेके वज़ीर आला जेके एजेंट आहिनि उहे लवाईंदा वतन मीडिया खां। मां सम्झां थो त इहा वॾी उनजी हवाले सां उनजी कामयाबी आहे ऐं लाहौर में मौजूदु रहण ऐं मेच्योरिटीअ सां उनजो जवाबु ॾियणु। उन खां पोइ हाणे कराची वञण जो ऐलान करणु मां सम्झां थो त मज़ामत जे ज़िम्मे में मां हिनखे नथो ॾिसां। हू पंहिंजे कारकुननि खे पंहिंजे माण्हुनि खे हाणे मूव करणु हुनखे मुतहरिक करण लाइ पीटीआई हिकु नओं रस्तो जेको अख़्तियार कयो आहे जेको सेफ आहे बग़ैर के हिकिड़ो मज़ामत असांजो तस्वुर आहे त झेड़ो झटो लठ खणी 9 मई वांगुरु 26 मई वांगुरु को तशदुद थिए को भञ थिए पर पीटीआई जो सुहेल अफरीदी इन दग ते वञण लाइ मां सम्झां थो बजाए हिन जेको ही रस्तो अख़्तियार कयो आहे उहो काफ़ी सेफ बि आहे ऐं काफ़ी पुरअमन बि आहे। उन सां गॾु पीटीआई हिकिड़ो मुतहरिक बि थींदी ऐं उन खां पोइ राणा सनाउल्लाह जो जेको इतराफ़ आहे उहो न सिर्फ़ु इहो मुंहिंजी इतलाह इहे बि आहिनि त ताज़ो जॾहिं शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी जो तक़रीब थी त अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जे हिदायतनि ते स्पीकर अयाज सादिक जी क़यादत में नून लीग जो आला सतही वफ़द लाड़काने वियो। उनमें MNS शामिल हुआ, उनमें वफ़ाक़ी वज़ीर शामिल आहे, स्पीकर क़यादत पे कई। उन्हनि सदर पाकिस्तान आसिम ज़रदारी सां हिकिड़ी अहम मुलाक़ात उते थी आहे। उनमें सदर पाकिस्तान जेको 100 इख़्तिलाफ़ उन सां करे सघनि था उनजी जमात सां उनजे सिंध में पार्टी जे तर्ज़ हुक्मरानी सां। पर इहा त ॻाल्हि मञबी त पीपल्स पार्टी जी जेका सियासी IQ आहे मेच्योरिटी आहे वसी नज़री आहे ऐं उन खां इनकार नथो करे सघिजे। त चवनि था त सदर पाकिस्तान नून लीग वारनि खे सम्झायो त तव्हां जेको चओ था ॻाल्हियूं न कंदासीं गैर मशरूत न कंदासीं बाबा थधा थियो तहमुल जो मुज़ाहिरो कयो। मामला एतिरा बहितर कोन्हनि चैलेंजिस ख़तम न आहिनि थिया जो तव्हां एतिरी माना जेका हाम हणो पिया। छो तंहिं करे पीटीआई खे इंगेज कयो ॻाल्हियुनि में भली न अचनि ॻाल्हियूं कामयाब थियनि न थियनि पर इंगेजमेंट ज़रूर रहे ऐं उन सां गॾोगॾु तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान खे ॻाल्हियुनि में इंगेज कयो। हिकिड़ी पोषण जी हिकिड़ी इतिहाद आहे ऐं उनमें खोड़ सारियूं अहिड़ियूं जमातूं आहिनि जेके रियासत खां बि नाराज़ आहिनि ऐं हुकूमत खां नाराज़ आहिनि उहे उनमें मौजूदु आहिनि उहे वेट रखनि थियूं। छो तंहिं करे जेके महमूद खान अचकज़ी साहब तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं पवनि त उन सां ॻाल्हियूं कयो ऐं ज़रूरत पवे ए मुंहिंजी इतलात इहे त सदर पाकिस्तान उनखे इन हद ताईं ॻाल्हि कई आहे जेकॾहिं ज़रूरत पवे थी मफ़ाहमत लाइ ॻाल्हियुनि लाइ ऐं उनखे इंगेज करण लाइ त मां बि किरदारु अदा करे सघां थो। उन खां पोइ जी हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ो सवाल जवाबु ॾींदुसि उन खां पोइ मां तव्हां सां इजाज़त वठंदुसि मूंखे किथे वञिणो आहे। सो हाणे जेको नई साल जे हवाले सां सदर पाकिस्तान जेको पैगाम जारी कयो आहे उहो उनखे तव्हां ॾिसंदो उहो ॿ कालम हिकिड़ी उर्दू अख़बार में उनजी ख़बर छपी आहे 1 तारीख़ ते। उन में बि हू साॻी ॻाल्हि थो करे त पाकिस्तान चैलेंजिस मां नाहे निकितो मफ़ाहमत जी ज़रूरत आहे ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। इट मीन्स हुक्मरान इत्तेहाद में जमा शामिल सियासी जमातनि इनखे ओन कयो आहे त 2 सालनि जी वेड़ बावजूदि मुल्क सियासी अदम इस्तेहकाम मुआशी इस्तेहकाम नाहे निकितो। तंहिं करे ॻाल्हियुनि जो रस्तो अख़्तियार करणु घुर्जे। ही मां सम्झां थो त इमरान ख़ान सां 100 इख़्तिलाफ़ उनजी पार्टी कमज़ोर थी माण्हू जेलनि में विया ऐं जेको सगारियूं धुरियूं मज़बूत थियूं पर उन जे बावजूदि हुनजी जेका इन हवाले सां पेशरफ़्त आहे अॻराई आहे उहा वॾी कामयाबी आहे। तंहिं करे हाणे मां दोस्तनि खां मां इजाज़त वठंदुसि तव्हां दोस्त कंटिन्यू रखो प्लीज़। इब्राहिम साहब आवाज़ अचे पियो तव्हां ताईं? तव्हांजो इब्राहिम आवाज़ असांखे न पियो अचे तव्हां वटि शायदि म्यूट आहे त
रज़ाक साहब तव्हां तेसि ताईं कंटिन्यू कजो, कुर्बान साहब जी ॻाल्हि ॿुधी तव्हां। कान्हे त पाकिस्तान में इमरान ख़ान हिकिड़ो गैर मुतवक़ो लीडर साबित थियो आहे। यानी उनजे लाइ तव्हांखे यादि हूंदो त जी मुस्लिम लीग नून जी मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी इब्राहिम साहब तव्हांजो आवाज़ अचे पियो। हींअर तव्हां कंटिन्यू कजो त मां ॿीहर रज़ाक साहब ॾांहुं वञा, त कुर्बान साहब पंहिंजी न ॻाल्हि मूंखे रुॻो हिकिड़ो रज़ाक साहब जी ॻाल्हि ॿुधायो। कुर्बान साहब पंहिंजो शेयर ॿुधायो वियो आहे, असांजे शेयर खां अॻु में थी वियो आहे। एहतिजाज पंहिंजो रिकॉर्ड थो कराइण चाहियां। हा, न हुन मज़ाकरात जी ॻाल्हि कई, मुफ़ाहमत जी बि कई, उन करे तव्हां जेका आहे मुफ़ाहमत कयो हाणे। ओके जी, रज़ाक साहब ॻाल्हि कर। जी, सवाल मुंहिंजो तव्हां खां इहो इब्राहिम साहब, त पोइ मां रज़ाक साहब ॾांहुं वञा थो, त ही मज़ामत ऐं मुफ़ाहमत ॻाल्हियूं गॾाए गॾाए तहरीक इंसाफ़ ऐं तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान पैगाम ॾिए पई, ऐं हींअर उन्हनि सिंध वञण जो बि ऐलान कयो आहे सुहेल आफ़रीदी। त तव्हां कहिड़े पासे खे वधीक मज़बूत ॾिसो था? इहो कैफे अज़मी जो हिकिड़ो आहे शेर, त जिंदगी का दर्द लेकर इनकलाब आए तो क्या। ही सॼो माहौल फिटाए सॼी 2.5 साल जी, बल्कि 2013 खां ऐं PTI जो जेको आहे न, ही जेका तब्दीली जेको इनकलाब उहो 2013 खां ऐं पाशा खां ज़हीरुल इस्लाम खां उन खां वठी कंटिन्यू कंदो, त सॼो गंद करे हिकिड़ी सोसाइटी खे मफलूज करे, हिकिड़ी पोलराइज़ सोसाइटी पैदा करे, सॼो सॼी तबाही करे, नौजवान नसुल चट करे, तव्हांजे सॼे समाज खे मथां खां खणी उल्टो करणु। उन खां पोइ हाणे तव्हां वञी दौर था करियो, ईंदा करियो, त अव्हांखे इन जो मक़सदु त अव्हांखे पाण खे उहो जेको अंदरि पियो आहे उनखे अकुलु आहे कोन, सियासी विज़डम उनजो कोई कोन्हे सवाइ अना खां, सवाइ नरगिसत खां। अभी पाण कैलकुलेट करियो त हुन वटि मतिलबु छा आहे, हुन वटि कहिड़ो सियासी विज़डम आहे। त सॼी सोसाइटी हुन तबाह करे, सॼो पॉलिटिकल सिस्टम तबाह करे, 2 पार्टी सिस्टम हुनखे तकलीफ़ में ॾिनी। उन जे करे हुन जेको गेट नंबर 4 जो दरवाज़ो खड़कायो, ऐं पोइ शेख रशीद जदीद क़िस्म जो हार्डवर्ड जो पढ़ियल शेख रशीद थी करे हू इन्हनि जे पोयां लॻो, ऐं पोइ सॼे हिकिड़े पॉलिटिकल हिकिड़ो तबाही करे छॾे। मिसाल तौरु वॾे में वॾी जेकॾहिं तव्हां हिन वेझे तारीख़ जी, पाकिस्तान जी वेझे दौर जी वॾे में वॾी पॉलिटिकल जेको तव्हां हुनखे चओ अचीवमेंट चओ, त उहा आऊं सम्झां थो COT आहे। मतिलबु COT में 2 वॾियूं पार्टियूं जेकॾहिं इहो तय कनि त असीं कंहिंजो कुलो न थींदासीं, न इस्तेमालु करणु ॾींदासीं, न कंहिंजो सहारो बणिबासीं, न कंहिंजो सहारो ॾींदासीं, बिल्कुलु इन में को शक कोन्हे त उहो उन्हनि खां बि ग़लतियूं थियूं जिन COT कई, उन क़यादत खां बि ग़लतियूं थियूं। पर हीअ त सॼो COT खे उल्टो करण जे लाइ इमरान ख़ान खे आंदो वियो न, ऐं उन सॼी तबाही करे हाणे जेको सो ऐं अञा बि क्लियर त कोन्हे हू, पर हींअर अञा त हू चवे थो त आऊं ॻाल्हाईंदुसि त फ़ौज सां पर ॻाल्हाईंदुसि। हींअर त इब्राहिम साहब इल्ज़ाम उन्हनि COT वारनि ते थो अचे न, त उन्हनि पाण कुलो ॾिनो आहे। तहरीक इंसाफ़ वारा त इहो इल्ज़ाम उन्हनि ते पिया लॻाइनि। इल्ज़ाम लॻाइण सां छा आहे, तव्हां हुनजो रेशो कढी वठो। 2013 वारी इलेक्शन खां पोइ, माना बल्कि 2013 वारी इलेक्शन खां 1.5 साल अॻु में, ये तो किसो तो खैर पुराणो आहे, जेको ईदी साहब ॻाल्हि करे थो त इमरान ख़ान खे कीअं बि आंदो, आऊं कीअं छॾे वधि, मूंखे छा चयो, उहो इंटरव्यू रिकॉर्ड ते आहे। हाणे अभी हिसाब ते लॻायो, 80s खां हिकिड़े माण्हू ते रुॻो इन जे करे इन्वेस्टमेंट पे थी त ही पीपुल्स पार्टी मां जान छुटे, पोइ वरी उन जे करे थी त हाणे नवाज़ लीग जेको पर कढिया आहिनि, ॿी कहिड़ी बि, ऐं उहा इन्वेस्टमेंट पोइ थी, पोइ उहो हाणे पंहिंजी उहा न आयली आहे। हाइब्रिड सिस्टम ॾिसो, न को ही थो हली सघे, न को ही थो हली सघे हाइब्रिड सिस्टम, न को इमरान ख़ान वारो थो हली सघे। इहा माना हिकिड़ी शइ क्लियर कट आहे जेका ज़ाहिर थी चुकी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, पर इहा ॻाल्हि हिननि खे तस्लीम करणु घुरिजे। ॾिसो पॉलिटिकल लाइन कीअं वठिबी आहे, पॉलिटिकल लाइन ईअं वठिबी आहे जीअं COT में हिननि वरिती, बाबा पुराणियूं ग़लतियूं माफ़, हिक ॿिए खे असां माफ़ कयोसीं, हाणे अचो त नओं मुआइदो करियो। कॉन्स्टिट्यूशन कीअं थींदा आहिनि, इमरानी मुआइदा कीअं थींदा आहिनि, त बाबा हाणे पुराणो जेको सॼो ख़ताऊं माफ़, सॼो जेको कयो करणु त न घुरिजे, उसूली तौर ते उन खे मुजरिम खे सज़ा मिलणु घुरिजे जंहिं बि जुर्म कयो आहे। पर चलो असीं उहो अफोर्ड नथा करे सघूं, त घटि में घटि उहे सभु शयूं, माना मुशाहिद हुसैन चवंदो आहे बाबा असां एॾियूं ग़लतियूं कयूं, हाणे उन्हनि जो अज़ालो थी नथो सघे, हाणे तय इहो थियणु घुरिजे त नई ग़लती न करियो। हिते सॼो उल्टो केस थियो, हिते ही
ऐं माना पंहिंजे लफ़्ज़नि में तमामु क्लियर आहियां, हींअर बि क्लियर आहियां। भले हुनखे सज़ा आई आहे, कहिड़ा केस थिया आहिनि, छा मूंखे का बि हमदर्दी कोन्हे, छाकाणि जो ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त हू जेको हुन सां कुझु थिए पियो ऐं जेको कुझु हू करे पियो उहो बि ठीकु पियो करे। हुनखे गले में हार विझी तव्हां जेको घोड़े ते ॼञ वठी आया तव्हां, हाणे भले करियो न पोइ, ॾियो मोह ॾियो, गिव द फेस। तव्हां वठी आया न, असीं त कोन वठी आयासीं। 2013 खां तव्हां हुनखे ठाहियो पे जंहिंमें का शइ न हुजे। जी त ई रज़ाक साहब, तव्हां त ज़ाहिर आहे त तव्हांजी ॻाल्हि सां तव्हां चओ था त 8 फरवरी ते इनकलाब आयो, पर इब्राहिम साहब सम्झनि पिया त इहा सूरत हाल ईअं कोन्हे का, इहा मक़सदु आहे त कंहिं न कंहिं सपोर्ट सां इहा सूरत हाल ईंदी रही आहे। पर ज़ाहिर आहे त ओपिनियन आहे, तव्हां इनखे कीअं रिस्पॉन्ड कंदो? असल में ॾिसो न, कंहिं माण्हू सां इख़्तिलाफ़, सियासी इख़्तिलाफ़ करे सघिजे थो, छाकाणि त इहो सभिनि जो हक़ु आहे। पर बुनियादी जेको मसइलो आहे उहो इहो आहे त हिन वक़्तु इमरान ख़ान ई इन्हनि जे गले जी हॾी बणियल आहिनि। हालांकि उन्हनि पाण जेको आहे सो इहा उनखे ठाहियो, रतियो पचियो, सभु कुझु कयो, पर उनजे गले जी हॾी बणिजी वियो आहे। यानी हिन सॼी मुल्की तारीख़ में जेके वज़ीर आज़म हिननि एस्टेब्लिशमेंट जेल में विधा, उहे उन्हनि घणो अरसो अस्पतालनि में गुज़ारियो ऐं पाण ॾिठोसीं या जला वतन थिया, हलिया विया मुआइज़ा करे। पर हिनखे को सूर कोन थो थिए, का तकलीफ़ कोन थी थिए, वेठो आहे ऐं इंटेक्ट आहे। हाणे असल में ही उन्हनि जे कंध में पइजी वियो आहे, नंबर 1 हिकु। नंबर ॿी ॻाल्हि इहा त COD जेको थियो हुयो मुआइदो, ऐं उन मुआइदे जा जेके सिग्नेटरी हुया, उन्हनि ॿिन्ही धुरनि पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो उहे कमु कया आहिनि। यानी उन्हनि जेको मीसाक जमहूरियत जी उन मुआइदे जी सफ़ा ई उनखे धजियूं उॾाए छॾियूं आहिनि। यानी पहिरियों दफ़ो तव्हां COD जा उहिदा क्रिएट कया, इम्यूनिटी ॾिनी, लाइफ टाइम जी आइनी कवर ॾिनो, इहो सभु कुझु कयो। हालांकि इहो ईंदड़ ॾींहंनि में तव्हां ॾिसिजो त इहे सभु शयूं उन्हनि पंहिंजे लाइ करायूं आहिनि। हे चवनि था त अदालतूं असांजे जेको आहे सो अख़्तियार हेठि अची वियूं आहिनि पार्लियामेंट जे। पाण सम्झूं था पार्लियामेंट केतिरी तालुक में आहे, ला तालुक आहे, अदालतनि जो केतिरो असरु आहे, इहो सभिनि खे ख़बर आहे त कंहिंजे कंट्रोल में आहिनि। बुनियादी मसइलो इहो आहे त जेकॾहिं 2022 में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद आई, उन वक़्तु जेकॾहिं ही उनजे अदम एतमाद आणे ऐं इलेक्शन में जेकॾहिं हलिया वञनि हा, जेका बि हिननि खे कानून साज़ी कराइणी हुई, महीने ॿिनि में थी सघी पई, उहो कराए हलिया वञनि हा, त अॼु शायदि इमरान ख़ान जंहिं पोज़ीशन में आहे उनमें न हुजे हा। छाकाणि त उन वक़्तु हू पॉपुलरिटी जे इंतिहाई हेठिएं गिराफ ते हुयो, यानी उनजी इहा पोज़ीशन कोन हुई। हाणे हू गले पइजी वियो आहे। हाणे असल प्रॉब्लम इहा आहे, जेका कुर्बान साहब ॻाल्हि पे कई त नाना सनाउल्लाह जो हवालो ॾियण वारो मसइलो त इमरान ख़ान खे सम्झाईंदो केरु? उहो जेल में जेकॾहिं वेठो आहे त गले जी हॾी आहे ऐं ॿाहिरि निकिरंदो त माठ कोन कंदो। हू हिननि वांगुरु मुल्क खां ॿाहिरि कोन वेंदो, बार बार हुनजा आहिनि कोन, ज़ाल हुनजी जेल में पियल आहे, बाक़ी हाणे ॿियो हुनखे आहे छा? हिकिड़ो मक़सदु इहो त बिल्कुलु उबतो केस आहे न हिन मुल्क जी तारीख़ जो सॼो। ऐं सची ॻाल्हि इहो आहे त हिननि त लोड़ियो आहे, हे जेके आहिनि पंहिंजो नॉन लीग पीपुल्स पार्टी जेके बि आहिनि, हिननि लोड़ियो आहे। पर घणे मां घणो जेको प्रॉब्लम आहे उहो असल में इस्टेब्लिशमेंट जे लाइ आहे। इहो ईअं इस्टेब्लिशमेंट जे लाइ त उन्हनि जे हेतिरी सफ़ाई कई आहे जनरल आसिम मुनीर 9 मई खां पोइ, उनजे बावजूद मूंखे ॿुधायो त अञा ताईं इन्हनि जे DHS जा या इन्हनि जे जेके ॿार आहिनि उन्हनि जे ऑफिसरनि जा, उहे नथा मञनि। त रज़ाक साहब, इन में कंक्लूड जेकॾहिं हाणे असां प्रोग्राम खे कयूं त मां तफ़सीली जेको सवाल इब्राहिम साहब ॾांहुं खणी वेंदुसि, पर तव्हां जेकॾहिं इनखे कंक्लूड कयो त असां सुहेल आफ़रीदी खे जेकॾहिं ॾिसूं था त कराची में त सिंध में केतिरो हू मज़ामती, कुर्बान साहब त नथा सम्झनि, हू सम्झंदा त पॉज़िटिव पैगाम खणी लाहौर बि विया, हेॾे विया, पर उहो केतिरो इम्पैक्ट विझंदो? इम्पैक्ट मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पाण जी इमरान ख़ान सां मुलाक़ात थी हुई, जॾहिं ही लाड़काणे पियो वञे, काफ़ी साल थी विया मुंहिंजे ख़्याल में, उन वक़्तु बि सिंध हिननि जी प्रायोरिटी ते न हुयो। हालांकि सची ॻाल्हि इहा आहे, सिंध में PTI जी वॾी हिमायत मौजूदु आहे, ख़ासि करे यूथ में। हाणे उन असल में हे जेके ॿ धुरियूं आहिनि, नॉन लीग पंजाब में, सिंध में पीपुल्स पार्टी या मौलाना, असल में
ही जेके स्टेटस को जो अलामतूं रहियूं आहिनि, इहा ॻाल्हि न आहे त को इमरान ख़ान को वॾो इनकलाबी आहे। इनकलाब हिन मुल्क में कोन ईंदो, पर हुन जेको नैरेटिव यूज़ कयो उहो कामयाबु नैरेटिव हो। सिंध में वॾी हिमायत PTI जी मौजूदु आहे। हा, इन ॻाल्हि खां शक न आहे त इमरान ख़ान खां पोइ PTI जे अंदरि को ताक़तवर को वाइस थियो आहे त उहो सुहेल जो आहे। ठीकु आहे। पर उहो वञे थो, उनखे पीपुल्स पार्टी मूंखे लॻे थो जेतिरो पंजाब में ज़लील कयो, पंजाब जी हुकूमत पीपुल्स पार्टी एतिरो कोन कंदी। इन करे पीपुल्स पार्टी पॉलिटिकल फोर्सिस जे लाइ रस्ता घटि में घटि बंदि नथी करे रखे थी, बिल्कुलु इहा ऐं ॻाल्हि, इहा उनजी चङी ॻाल्हि आहे। बिल्कुलु इहा सो ई ॻाल्हि। हा, मूंखे ॻाल्हि थोरी पूरी करण ॾियो। जी। सो ही सियासी एक्टिविटी हुजण वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उहो सियासी एक्टिविटी करे थो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिले थो, पंहिंजी ॻाल्हि करे थो, एंकर सां मिले थो, ॿियनि सियासी धुरियुनि सां मिले थो, त जॾहिं अव्हां ॻाल्हि कयो था त उनजो फ़ाइदो इहो थिए थो त ॿियो माण्हू तव्हां सां ॻाल्हि करे थो, तव्हां हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झो था ऐं हिक ॿिए खे क़ाइल करण जी कोशिशि करियो था। त इहा सुठी मूव आहे ऐं इहा बहितर मूव आहे। जी, त इब्राहिम साहब इहा ई ॻाल्हि कुर्बान साहब बि उन पंहिंजे इन ॻाल्हि में कई त सदर आसिफ अली ज़रदारी साहब बि इहो ई पैगाम ॾिनो आहे, यानी नवाज़ शरीफ़ साहब वारनि खे, त तव्हां उनजी पार्टी खे त मज़ाकराती मुफ़ाहमती वाहिद रस्तो आहे, इहो साॻियो रस्तो जेकॾहिं ज़रदारी साहब या बिलावल साहब कनि था त इन जो मक़सदु आहे त सुहेल आफ़रीदी खे रिस्पॉन्स जेको हुकूमत कंदी उहो न कंदी जेको मरियम नवाज़ साहिबा पंजाब में कयो। मुंहिंजे ख़्याल में त थोरो पंहिंजी ॻाल्हि रखां ईअं त सुहेल आफ़रीदी जो वञणु उहा अलॻि शइ आहे, उन जा राब्ता करणु अलॻि शइ आहे। इमरान ख़ान जी जेका ज़हनियत आहे या इमरान ख़ान जेको सोचे पियो उहो ॿई अलॻि शयूं आहिनि। ऐं सुहेल आफ़रीदी जी जेका इहे सरगर्मियूं हींअर हू करे पियो या जंहिं अंदाज़ सां हू ॿाहिरि निकितो आहे, उहो त मूंखे त इन जी जेका उहा कुर्सीअ ख़तरे में पई नज़र अचे। छाकाणि जो इहो ईअं थींदो आहे, कई माण्हुनि में आदत, कई सियासतदान में आदत रही आहे। इवन जेको सो चवंदा त भुट्टो साहब जेको सो आहे न उहो ॾिसंदो त मूंखां अॻियां क़दम केरु खणे त कोन पियो, हलण महिल हलणी हुनजी जेको उहो चेक कंदो। इमरान ख़ान कॾहिं बि न चाहींदो त पॉपुलरिटी में या जेको सो नैरेटिव बिल्ड करण में या पॉलिटिकल जेका सरगर्मी आहे उन में मूंखां केरु जेको सो उहो अॻिते वधे, कॾहिं बि न चाहींदो। ऐं सम्झा थो त इहे सरगर्मियूं हुनखे छटप काल ॾियारींदियूं, हुनखे माठ करे विहारींदियूं या हुनखे जेको सो उहो छॾाईंदियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ही बिल्कुलु अलॻि शइ आहे त सुहेल आफ़रीदी पंजाब वञे पियो, सुहेल आफ़रीदी सिंध वञे पियो, बलूचिस्तान किथे बि वञे पियो, उहा उन खां त इमरान ख़ान जेको सो उहो चाहे थो। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा त इमरान ख़ान हिन मुल्क जी कंहिं बि सियासी कुवत खे कॾहिं बि सियासी कुवत तस्लीम न आहे कयो, हालांकि हू सभिनी खां जूनियर आहे सियासत में। अचकदे खां जूनियर आहे, भुट्टो फैमिली खां जूनियर आहे, नवाज़ शरीफ़ फैमिली खां जूनियर आहे, मैंगल्स खां जूनियर आहे, कहिड़ी सियासी धुर आहे जेको सो उन खां, उनजे बावजूदि हुन माना हुनजो जेको हथु आहे उन खां को बि गलो जेको सो बचियल न आहे रहे, हुनजी ज़ुबान खां जेको सो आहे उहो का बि शख़्सियत जेका सा बचियल न आहे रहे। हू जॾहिं सियासी पार्टियुनि खे मञे ई नथो ऐं हू चवे थो त आउं त चवंदो आहियां त जेल में पियो आहे, हीअ बाबा माण्हू नफ़्सियाती तौर ते अपाहिज माण्हू आहिनि, साईं लालड़ साईं आहे वॾो फ़क़ीर आहे, सियारे में कपिड़ा लाहे पियो हलंदो आहे फर्स्ट क्लास नमूने, हुनखे सियारो असर ई कोन कंदो आहे, थधो पाणी असर ई कोन कंदो आहे हुनखे। ऐं ॿियो बयानी ऐं जेको असां तव्हांजे नज़रिए में मंशूर में फ़र्क़ु हुजणु घुरिजे। बयानियूं ईंदो आहे, वेंदो आहे, ठहंदो आहे, नैरेटिव छा आहे? मेरे नैरेटिव PTI जॾहिं खां जेको सो ही गेट नंबर 4 खां थी आई आहे, लाहौर वारे जलसे खां पोइ उनजा घणा नैरेटिव आया ढहिया आहिनि। भई नज़रियो कहिड़ो आहे, प्रोग्राम छा आहे? माना सदारती प्रोग्राम आहे, पार्लियामेंटी प्रोग्राम आहे, तव्हांजो जेके थियनि तव्हांजा जेके त हीरोज़ आहिनि उहे अयूब ख़ान वारा आहिनि, या हीरोज़ जेके थियनि उहे जेके जमहूरियत में मरी विया, गोलियूं खाधूं, फाही चढ़ी विया। सवाल थियणु घुरिजे। उन्हनि खां त बिल्कुलु थियणु घुरिजनि। इहा अवाम ते इहा शइ सवार थी वियो आहे त इमरान ख़ान जी ॻाल्हि करियूं था त उनजो मक़सदु आहे पीपुल्स पार्टी या नवाज़ शरीफ़ जी हिमायत था करियूं। न, बिल्कुलु न, ईअं कतई न आहे। इनखे थोरो इनखे ॿिए पासे, इहा सॼो इनजे जान इन पासे पियो हले
त इमरान खान ते जेको तनक़ीद थो करे उहो पीपल्स पार्टी नवाज़ लीग जो हिमायती आहे, न कतई न न, इएं बिल्कुलु कोन्हे, न, असल में उन्हनि खां ॻाल्हि इहा बिल्कुलु आहे पुछाणो थियणु घुरिजे। पर जेकॾहिं ही जेको हिन वक़्त जो हू ॾोही आहे, जेकॾहिं जेको हिन सफ़ा वक़्त इहे जो बेकार आहे त घटि में घटि हे भला हिननि छा कयो आहे, हिननि जेके आइन में हाणे तरमीमूं कयूं आहिनि उन्हनि कहिड़ा जमहूरियत खे पटका ॿधाया आहिनि? ग़लति कयो अथनि, ग़लति त कयो अथनि, पर इहो हिननि ग़लति कयो आहे न। हू त 20 साल जेको 15 साल अॻु में हुन जेको भंड कयो, मतिलबु हुन छा कयो, हुनजो प्लान बि त ॾिसो न, हुनजो प्लान ॾिसो, पोइ हिननि ते अचो। हुनजो प्लान इहो त 15 साल माना मुल्क में का बि सियासी पार्टी कोन हूंदी, रुगो जनरल फैज़ हूंदो, इमरान खान हूंदो। ईअं हो या न हो? हो न, असल में हुनखे चयो वियो न, ऐं हो हुन न, इएं कयो ईअं बि। हो न, चयो वियो त माना अवी दूध पीता बचा हो, बोतल पींदा चूचू मूमू, इहो चवण वारा आहियो। अव्हांजो सियासी अकुल किथे आहे भाउ? बाबा अवी सियासी माना अकल ॾिसो, माना हिकिड़े सियासी अकल गली, हुजे हिकिड़े असल में इमरान खान हिकिड़े में जेकॾहिं सियासी अकल हुजे हा त पंजाब जी हुकूमत ख़तमु न करे हा, वफ़ाक़ी हुकूमत में अपोज़िशन में वेहे हा, पाण इस्तीफ़ा न ॾे हा। त जंहिंमें सियासी अकुल न आहे, जंहिंखे जहाज हलाइण ई नथो अचे, जंहिंखे साइकिल हलाइण अचे थी, उनखे जहाज ते जिन विहारियो उहे त लोड़नि पिया, उहो सही पिया लोड़नि। ऐं इन ते हा हा, ॻाल्हि ई इहा थो जिन कयां त साइकिल हलाइण वारे खे हाणे के ताक़त ठाहे छॾी अथनि। उहो सही, पर उहा ॻाल्हि अञा हुनखे सम्झ में नथी अचे त असां 10 साल अॻु में चयो बाबा हुनजो वाहिद रस्तो इहो आहे त पॉलिटिकल पार्टियूं जहिड़ियूं बि आहिनि उन्हनि खां सवाइ रस्तो ई कोन्हे, उन्हनि खां सवाइ अॼु बि हुन जूं जेके आहिनि उहे अॼु हींअर हिन वक़्तु बि पाण ॻाल्हायूं पिया, हिन वक़्तु बि हुनजी नंबर 1 दुश्मन पीपल्स पार्टी या नवाज़ लीग या ॿियूं पार्टियूं आहिनि। नंबर 2 जेको दुश्मन हुनजी जेको उहा 2 टे शख़्सियतूं आहिनि एस्टेब्लिशमेंट मां अॼु बि। त ठीकु आहे इब्राहिम साहब ऐं रज़ाक साहब, बहस जी शुरूआत जेका आहे उहा तव्हांजी हींअर थी आहे, पर जेका टाइम आहे उहो हींअर ख़तमु थियो। ऐं क़ुर्बान साहब जेका पंहिंजी ॻाल्हि जेका आहे उहा ॿुधाए हली वियो, इब्राहिम साहब जो जेको एहतिजाज आहे उहो रिकॉर्ड थियो। पर ॻाल्हि जेका इब्राहिम साहब जेका कई उहा अली अमीन गंडापुर ते त फिट अचे थी, त उहे जॾहिं लाहौर विया त वापसि विया त उन्हनि जी वज़ारत आला न रही। हाणे सुहेल आफ़रीदी जे लाइ ज़ाहिर आहे त इहो हिकिड़ो नओं इम्तिहान हूंदो त उहे सिंध वञनि था, इन खां अॻु में पंजाब थी चुका आहिनि, त पोइ इन ते वधीक बहस कंदासीं। तव्हांजी महिरबानी रज़ाक साहब, इब्राहिम साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, हीअ हुई हिन वक़्त जी सूरत हाल ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।